कहिड़ो पॉइंट ॿुधाई? गड्डी बिट। गड्डी बिट। असां हिन वक़्तु मिठी में गड्डी बिट ते बीठल आहियूं। हीअ मिठीअ जो तमामु मथियों ऊचाऊं एरिया आहे ऐं हितां शहर जो शहर ॾिसण में अचे थो। हिन वक़्तु आबहवा ॾाढी सुठी आहे। महीने जे हिसाब सां ॾींहं जो सख़्तु गर्मी पर शाम जो तमामु घणी हवा बहितर लॻी रही आहे ऐं हिते तमामु रूह खे फ़रत अचे थी ऐं हिन इलाइक़े में घुमण जे लाइ हिकु ज़बरदस्त पॉइंट आहे।